साजन मलूकाणी खे जेको साल खां मथे थी वियो आहे उहो डिसपियर हुयो, उन लाइ एहतजाज पिया थियनि ऐं अॼु जेको आहे सो पंजाब में पुलिस जेको आहे सो रहीम यार ख़ान में उनखे जेको आहे सो कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए उनखे शहीद करे छॾियो आहे। उन खां अलावा विनेश कुमार जी बि जेकी असां ख़बर ईअं ई पहुचे थी त उन जो बि जेको आहे सो असांखे चिचिरियल जेको आहे सो लाश मिलियो आहे। ही जेके कारकुन आहिनि, जेके सिंध जा क़ौमी वर्कर आहिनि, उन्हनि खे एक्स्ट्रा जुडिशली किलिंग करण जो जेको सिलसिलो हाणे शुरू थियो आहे इन्फोर्स डिसअपियरेंस खां पोइ कंहिंखे जेको आहे सो हाफ फ्राई कयो थो वञे, कंहिंखे फुल फ्राई कयो थो वञे। ही जेके क़ौमी लीडर आहिनि इंतिहाई सिंध सां बेइंतिहा प्यार कंदड़ जेके आहिनि से कारकुन आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे सो केतिरे अरसे खां वठी टार्चर सेलनि में बंदि कयो वियो हो। साजन मलूकाणी जी जेके असां पिटीशन बि दाख़िल थियल आहे ऐं विनेश कुमार जी बि अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो पिटीशन बि जेके असां दाख़िल थियल आहिनि, एहतजाज थियल आहिनि, ट्विटर ट्रेंड्स हलियल आहिनि ऐं जेके आहिनि से वॾे पैमाने ते सिंध जे क़ौमी कारकुन आहिनि, उन्हनि जी फैमिलीज़ जेको आहे सो उन्हनि जे डिसअपियरेंस जे ख़िलाफ़ एहतजाज कया आहिनि। पर उन जे बावजूद बि ही रियासत पंहिंजी दहशतगर्दी खां बाज़ कोन थी अचे ऐं पंहिंजी दहशतगर्दी जे उन सिलसिले खे जेको आहे सो जारी ऐं सारी रखियो अचे ऐं जेके आहिनि से सिंध जे क़ौमी कारकुननि जा जेके आहिनि से चिचिरियल लाश असांखे जेके आहिनि से अॼु बि मिलनि था, जंहिंजी जेके आहे सो असां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां भरपूर तरीक़े सां मज़म्मत कयूं था ऐं उन्हनि खे जेको आहे सो असां इंटरनेशनल फोरम्स ते उथारींदासूं ऐं उथारींदा बि रहिया आहियूं ऐं इन जेके आहे सो ज़ुल्म जे ख़िलाफ़, इन जबर जे ख़िलाफ़, इन बरबरियत जे ख़िलाफ़ ही रियासत जेके असां हाणे लाहे पाए बीठी आहे ऐं इन रियासत खे जेको आहे सो को बि जेको आहे सो हाणे हक़ न आहे त उहे जेके आहिनि से हिकिड़ी सिविल रियासत या हिकिड़ी लॉ अबाइडिंग रियासत जेके असां उनखे करार ॾिनो वञे, पर हिकिड़ी टेररिस्ट रियासत जूं सभु जेके आहिनि से वसफ़ूं जेके आहिनि से उन ते पूरी लहे थी त हिन रियासत ऐं हुन जूं एजेंसियूं जेके आहिनि से दहशतगर्दी कनि थियूं, दहशतगर्दी में मुलवस आहिनि ऐं जेके आहिनि से उनखे जेको आहे सो इंटरनेशनल फोरम्स ते उन जे जेके से कर्ता धर्ता आहिनि, उन जा जेके बि ऑफिसर आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो दहशतगर्द करार ॾिनो वञे त जीअं जेको आहे सो आलम इंसान में जेके असां इंसाफ़ जी जेकी असां कटाड़ो जेको आहे सो मज़बूत थिए। ही जेके क़ौमी लीडर आहिनि या क़ौमी अॻुवान आहिनि जिन जा चिचिरियल लाश मिलनि था टार्चर सेलनि में, इहे असांजा हीरोज़ आहिनि ऐं अॼु जेके आहिनि से अॼु जा मखदूम बिलावल आहिनि, अॼु जा शाह इनायत शहीद आहिनि, अॼु जा जेके आहिनि से दोदा सूमरा आहिनि, अॼु जा जेके आहिनि से मखदूम बिलावल आहिनि, छाकाणि त उहे जेके आहिनि से जेॾी महिल उन्हनि जे मथां टार्चर थिए थो त हू रियासत जा कमु करण खां इनकार कनि था ऐं रियासत जे अॻियां जेके आहिनि से सरनगू करण खां इनकार कनि था ऐं उहे पंहिंजो सर ऊचो करे मौत खे त क़बूल कनि था पर रियासत जे अॻियां झुकण खां जेके आहिनि से इनकार कनि था। उहे जेके आहिनि से सिंध जा हीरोज़, सिंध जा क़ौमी लीडर जिन जेके आहिनि से अॼु बि जेके आहिनि से सिंध जे दिलनि में उहो मान ऐं मर्तबो रखनि था जेको हिकिड़े क़ौमी लीडर जो, क़ौमी शऊर रखंदड़ जो या क़ौमी शहीद जो थिए थो। ऐं अॼु जेको आहे सो साजन मलूकाणी जो लाश जेको आहे सो पंजाब मंझां सिंध में आंदो थो वञे ऐं सॼी सिंध जेको आहे सो उनजी भरपूर आजियां थी करे उनखे जेको आहे सो ख़राज तहसीन पेश करे थी, जीअं उन्हनि ख़राज तहसीन पेश कयो बशीर ख़ान कुरैशी खे, मक़सूद ख़ान कुरैशी खे ऐं ॿियनि जेके आहिनि से सिंध जे शहीदनि खे जेको आहे सो उन्हनि ख़राज तहसीन पेश कयो। ऐं असांजा जेके इहे हीरोज़ आहिनि जिन जो अॼु रत किरियो आहे
उहो जेको सो रत रायगान न थींदो ऐं उन्हनि जे अखियुनि में जेके ख्वाब आहिनि उहे ज़रूरु जेके आहिनि से साबिया वठंदा ऐं हीअ रियासत विफले थी ऐं हीअ रियासत जेके आहिनि से पंहिंजे जेके आहिनि से अंजाम ॾे वञे थी पई ऐं इहे ॾींहं जेके आहिनि से उन्हनि जा घणो वक़्तु न रही सघंदा। इहे ज़ुल्म ऐं जबर जा ॾींहं, इहे बरबरियत जा ॾींहं जेके आहिनि से घणो वक़्तु न रही सघंदा ऐं इंसाफ़ जो जेको आहे सो बोलबाला थींदो ऐं हक़ ऐं सच जी जेके असां ॻाल्हि ज़रूरु उभरंदी ऐं असांजे इन्हनि शहीदनि जा जेके ख्वाब आहिनि आज़ादी जा ख्वाब उहे ज़रूरु जेके आहिनि से साॻिया माणींदा था त इहो असांजो मुक़दर न आहे त असीं लगातार हिकिड़े तॾहिं तां अञा उथूं ई न। शहीद डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जी क़बर जी मिटी अञा सुकी ई न आहे त असांखे वरी पंजाब आर्मी ऐं सिंध दुश्मन ऐं असांजे घरनि में ॼावल हरामी ॿारनि असांखे टे पंहिंजा गभरू ॿिया पंजाब मां कोई असांजे मोकिलिया आहिनि। शहीद साजन मलूकाणी, शहीद सरमद भयो, शहीद विनेश कुमार ऐं इहे आख़िरी बि न आहिनि। सुभाणे सुबुह जो कंहिंजो वारो हूंदो, सुभाणे मंझंदि हू कंहिंखे मारे ऐं पंहिंजो पाण खे जीआरींदा। हिकिड़े पासे ॾांहुं हू असांजा वसीला लुटनि था ऐं ॿिए पासे ॾांहुं हिकु वॾी अनारकी या हिकिड़ो वॾो गोड़ पैदा करण जे लाइ हू असांजा ई माण्हू मारे ऐं मुख़्तलिफ़ जॻहुनि ते ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ऐं मुख़्तलिफ़ मामलनि वारा कॾहिं असांखे हू दहशतगर्द करार ॾेई शहीद एडी रहमू वांगुरु तशदुद करे मारनि था त वरी हाणे हुननि ही बि कमु शुरू कयो आहे त क़ौमी कारकुननि खे, सियासी कारकुननि खे जिन खे हज़ारे माण्हुनि जे अखियुनि जे आॾो हू खंभे नकाबपोश बंदूक बरदार खंभे खणी वञनि था। 14 महीना पंहिंजे तशदुद घर में उनखे तज़लीलूं तकलीफ़ूं ॾियनि था ऐं उन खां पोइ वरी उनखे धाड़ेल करार ॾिनो मारनि था। कॾहिं असांखे गद्दार, कॾहिं असांखे दहरियो, कॾहिं असांखे इंडिया जो एजेंट, कॾहिं असांखे कंहिं लक़ब सां, कॾहिं कहिड़े लक़ब सां, कॾहिं मज़हबी तोहीन मज़हब जे नाले सां, पर इहो मारण वारो सिलसिलो सिंध सां रुगो 77 सालनि खां न पर पोयूं 712 खां लगातार जारी आहे ऐं इहो तेसी जारी रहंदो जेसीं ताईं असीं दुश्मन जे अखियुनि में अखियूं विझी पेर खोड़े न बीहंदासीं। बाक़ी असां इहो सम्झूं था त यार असांजो छा आहे, असीं सियासत कोन पिया कयूं, असांखे कुझु न थींदो। ईअं न आहे। जॾहिं बाहि लॻंदी आहे त सुकनि सां गॾु सावा बि सड़ंदा आहिनि। जॾहिं पाड़े में हिकिड़ो घर सड़ंदो आहे त उनजी ॼर पाड़े जे ॿियनि घरनि ताईं वेंदी आहे। हिन लाइ सिंधी क़ौम खे लगातार लुटजंदड़ फुरजंदड़ परावनि ऐं पंहिंजनि जे हथां ज़लील थींदड़ ख्वार थींदड़ क़ौम खे साईं GM सैयद जो सनी हुआ त जेतिरा ॾींहं ही मुल्क हलंदो ओतिरा ॾींहं सिंध मरंदी। इन लाइ बहितर आहे त पाण जियो, पंहिंजी ईंदड़ नसुलनि जे ख्वाबनि जी साभिया कयो ऐं उनजे लाइ ज़रूरी आहे सियासत कयो, लगातार जिदोजहद कयो ऐं तंज़ीमूं सगारियूं कयो। तंज़ीमूं जीअं सगारियूं कंदव तीअं दुश्मन जेको हिन वक़्तु सरकारी स्थान जी या धंध हलाईंदो थो वठे, जंहिंखे चाहे जिते चाहे, कॾहिं पुलिस जे हथां माराए थो, कॾहिं धाड़ेलनि जे हथां प्रोफेसर अजमल सावंत जी माराए थो, कॾहिं भोतारनि जे हथां असांखे नसरुल्ला गडानी जो लाश ॾिए थो, कॾहिं बंगालियुनि जे हथां असांखे नौजवान इंजीनियरनि जो लाश ॾिए थो, त कॾहिं पीपल्स पार्टीअ जे MP MNA जे हथां असांखे नाज़िम जोखे जो लाश ॾिए थो। इहे लाशनि जा सिलसिला तॾहिं ख़तमु थींदा जॾहिं असीं चाहींदासीं, माना असीं उथी बीहंदासीं, जॾहिं असां दुश्मन सां उछल ॾेई विढ़ंदासीं। बाक़ी जेतिरी हिणाई कंदासीं ओतिरो लथाड़जंदासीं। असीं हिन वक़्तु बि पंहिंजे शहीद जी बॉडी जी आजियां लाइ बीठा आहियूं। इन खां पहिरियों जो तव्हांजो मुंहिंजो वारो अचे, असांखे पंहिंजनि बका जे लाइ, वतन जी बका जे लाइ, ईंदड़ नसुलनि जे लाइ जिदोजहद, ॾाहप ऐं क़ुर्बानी वारे जज़्बे खे सगारो करणो पवंदो। असांजा GSN फ्रीडम मूवमेंट जे मरकज़ी शहीद अॻवान गौरव सिंधी जे शहादत जे हवाले सां सॼी सिंध में भेटा जा प्रोग्राम रखियल हुया ऐं उहे सॼी समूरी सिंध में थिया बि आहिनि
पर हीउ अफ़सोसनाक वाक़ियो हिकिड़ो पेश आयो आहे अॼु ई सिंध जे कूंदर पुटनि क़ौमी कारकुननि जा सिंध खे हिकु दफ़ो ॿीहर लाश ॾिना विया आहिनि। ताजन मलूकाणी जो लाश रहीम यार ख़ान पंजाब मां मिलियो आहे, जॾहिं त शहीद विनेश जो लाश टंडो मोहम्मद ख़ान जे फुलेली वाह मां मिलियो आहे। टियों लाश सरमन भयो जो मिलियो आहे। संदन जबरी गुमशुदगिन ख़िलाफ़ हाई कोर्ट में पटीशन पिणु दाख़िल हुयूं। असां सम्झूं था त ही जेके लाश ॾिना विया आहिनि सिंध खे गबरू नौजवाननि जा, ही मज़हबी इंता पसंदी ख़िलाफ़ जेकी सिंध में सियासी हलचल मज़बूती सां पखिड़िजी ऐं सियासी हलचल मुतहरक थी सॼी सिंध में ऐं मज़हबी इंता पसंदी खे कंडेम कयो वियो ऐं सिंधू दरिया ख़िलाफ़ जेके केनाल ठाहिया विया पे उन्हनि ख़िलाफ़ जदोजहद तेज़ थी पे ऐं सियासी वायुमंडल सिंध में मज़बूत ऐं मुनज़म थियो पे त रियासत उन खां ख़ौफ़ज़दा थी करे असांखे सिंध जा क़ौमी कारकुननि जा लाश ॾिना आहिनि। रियासत एतिरी त ख़ौफ़ज़दा थी चुकी आहे जो मज़हबी फाशिज़म खे समूरी सिंध में फैलाए पई ऐं उन ते को कंडेम करे थो पियो त उनखे मुल्लनि खां फ़तवाऊं ॾियाराए क़तल कराए थी छॾे। इन समूरी साज़िश जे पोयां रियासती इदारा आहिनि ऐं अॼु उन्हनि ॾिठो त कराची में जेके रवादारी तहरीक जी रैली निकिती उन्हनि ते तशद्दुद कयो वियो या जेको सिंध में समूरी में सियासी सरगर्मी तेज़ थी ऐं सिंधी माण्हू पंहिंजे वसीलनि लाइ पंहिंजे जेके आहिनि वतन लाइ जाॻिया त रियासत खे ख़ौफ़ थियो त मतां जेके आहिनि ॿीहर सिंध में बि बलोचिस्तान ऐं पश्तूनिस्तान जहिड़ो माहौल थिए। इन लाइ रियासत असांखे 3 लाश ॾिना आहिनि जीअं सिंध में ख़ौफ़ फैलाए सघूं। पर असां इहो रियासत खे ॿुधाइणु चाहियूं था तव्हां पहिरीं बि जेके आहिनि लाश ॾिना आहिनि, पहिरीं बि इहे जेके टार्चर सेलनि में असांजा कारकुन असां थी आया आहियूं, पहिरीं बि इहे सख़्तियूं जेलनि जूं टार्चर सेल अज़ियतूं ऐं रख थियल लाश बि ॾिना आहिनि। पर फ़िक्रे जीएम सैज जो रस्तो, फ़िक्रे जीएम सैज जी वाट समूरी सिंध में फैलिजी चुकी आहे ऐं हर सिंधी माण्हू अॼु वतन जी ॻाल्हि करे थो, वतन सां मोहबत जी ॻाल्हि करे थो, उन जी मालिकी जी ॻाल्हि करे थो। सिंधी जाॻिया आहिनि, इहे इन लाइ रियासत खे ख़ौफ़ वरायो वियो आहे त किथे जेके आहिनि सिंध मां का बग़ावत शुरू न थिए। पर इहो उन्हनि खे ॿुधायूं था त तव्हां बंदूक जे ज़ोर ते जहिड़ी तरह सिंध में ख़ौफ़ फैलाइणु चाहियो था, सिंध खे ग़ुलाम बणाइणु चाहियो था त इहो कतई न थींदो। तव्हांजे हथनि मां बलूचिस्तान बि निकिरी वियो आहे, तव्हांजे हथनि मां पश्तूनिस्तान बि निकिरी वियो आहे। कल्ह तव्हां हिन बंदूक जे ज़ोर ते बंगालियुनि खे चिथियो ऐं उन जो नतीजो इहो निकितो त उन्हनि जो बांग्लादेश ठहियो। हिकु साजन जो ऐं ॿियो विनेश जो। साजन जो जेको 1 सेप्टेम्बर 2023 ते कासमाबाद मां सरेआम खंबियो वियो ऐं उनखे कुझु वीगो ऐं 2 गाॾियुनि खंबियो, जंहिंजा विटनेस बि आहिनि। ऐं अहिड़ी पिटीशन हाई कोर्ट में वकीलनि जे थ्रू दाख़िल हुई ऐं 1 साल 1.5 महीने खां पोइ अॼु उनखे मुक़ाबले में कल्ह शहीद करे मुक़ाबिलो ॾेखारियो वियो त वॾो मुक़ाबिलो कयो
ऐं उनखे रहीम यार खान जी हदियुनि में उते जेको उनखे क़तल करे शहीद कयो वियो ऐं पोइ उनखे ॾेखारियो त मुक़ाबिलो कयो। ऐं रहीम यार खान इहा दवा आहे जिते हिकु ॿ भेरा अॻु में बि क़ौमी कारकुननि खे जिन खे ॿ टे महीना खणी खंबे गुम कयो उन्हनि खे ज़ाहिर बि कयो वियो, उते छॾियो वियो ऐं हिन जो लाश उते छॾियो वियो आहे। ऐं इहा वॾे में एॾी नाजाइज़ी आहे जो अदालतुनि खां मथां क़तल आहे। जेकॾहिं तव्हांखे को अहिड़ो माण्हू क़तल में मलहुसि या कंहिं जहिड़े में मलहुसि तव्हां पंहिंजूं कोर्टूं आहिनि, पंहिंजा हथ ठुकिया जेके तव्हांजा जज बि आहिनि, इन हद ताईं जो जॾहिं असांजो हिकु कारकुन गिरफ़्तार हो, जॾहिं हुनखे टार्चर सेलनि मां आज़ादु पे कयो वियो त हुन वक़्तु खेसि चयो तोखे त छॾियूं पिया पर अरबाब भीले खे सज़ा ॾींदासीं। ऐं पोइ कोर्ट ने हुनखे सज़ा ॾिनी ऐं 14 साल सज़ा मिली। इहो त साबित थो थिए त इहे जज बि उन्हनि जा आहिनि। जेकॾहिं इहो एॾो ख़तरनाक हो त हुनखे खणी अची तव्हां कोर्टुनि मां सज़ा ॾियारियो आहे, ईअं ई मारे छॾणु निंदड़गो करे या इंतिहाई बेहयाई बेवाजिबी आहे। हिकु तरफ़ मुलाज़िम खे मज़हबी इंतिहा पसंदि हथ ॾेई सिंधी खे इन पसंदि खे इन तरफ़ धिके पियो, ॿिए तरफ़ क़ौमी कारकुननि खे ईअं शहीद करे रस्ते ते छॾणु वञणु इहो इंतिहाई नाजाइज़ी आहे। ॿिए तरफ़ कल्ह टंडो मोहम्मद ख़ान मां टियों ॾींहुं फुलेली मां विनेश जो लाश निकितो आहे, जंहिंजी पिणु पिटीशन दाख़िल थियल हुई। उनखे बि काफ़ी वक़्तु थियो खंबे गुम कयो वियो, पर हुनजो फुलेली मां हिकिड़े माना लाश मिलियो आहे सुॼियल हालत में। जॾहिं पाणी में रहण खां पोइ जेका पोज़ीशन थींदी आहे माण्हू जी, उन पोज़ीशन में हुनजो लाश मिलियो आहे। हाणे इहे ॿ लाश 2 ॾींहंनि जे अंदरि सिंध खे मिलिया आहिनि। इन मां सिंध खे कहिड़ो पैगाम थो वञे? इहो थो वञे त सिंध जे माण्हुनि जेको इंतिहा पसंदी जेका सिधी सिधी रियासती साज़िश उन खिलाफ़ जेको रिएक्शन ॾिनो, उनखे ख़ौफ़ ॾियारे उनखे ख़ामोश करण लाइ इन क़िस्म जूं प्लानियूं कई पियूं आहिनि। पर रियासत खे इहा भुल आहे जेका क़ौम पंहिंजे शऊर खे, पंहिंजे अमल खे, पंहिंजी धरती खे सुञाणे वठंदी आहे, पंहिंजी क़ौम खे सुञाणे वठंदी आहे, उहा जॾहिं मैदान अमल ते ईंदी आहे त उहा इन्हनि ॻाल्हियुनि जी परवाह न कंदी आहे। पर असां सम्झूं था इहा रियासती नाजाइज़ी आहे, पर इन जी आऊं जेके मज़म्मतनि करण जे बजाए आऊं चवंदुसि त हिनखे इन्हनि शयुनि खे मोह ॾेई असां वधीक जेको हिन खां वधीक अहिड़ा क़दम खणी सिंध जी आज़ादी जदोजहद खे तेज़ कंदासीं मज़हबी इंतिहा पसंदी जे ख़िलाफ़। ऐं सिंध में जे दरिया ते ठहंदड़ 6 कैनाल जिन जो ध्यानु हटाइण लाइ हो इन क़िस्म जा सभु उर्बा पिया हलनि त जीअं हो 6 कैनाल ठाहे सिंध खे बड़बांग करे छॾीनि, सिंधू दरिया खे सुकाए छॾीनि। पर हे लाश ॾेई हू असांखे हिरासा नथा करे सघनि। असां पंहिंजी जदोजहद में अॻु खां अॻु रहंदासीं। ऐं शहीदनि जी जेको सिलसिलो उन्हनि कुझु वक़्तु बंदि करे वरी शुरू कयो आहे, इहो नथो रुकिजी सघे हिननि खां। हो चाहिनि पिया त शायदि हिन सां ख़ामोशी ईंदी, पर इहा उन्हनि जी बिल आहे। इहा ख़ामोशी न ईंदी बल्कि इहा जदोजहद जारी रहंदी ऐं सिंध जी जदोजहद आज़ादी जदोजहद अॻु खां अॻिरी रहंदी। ऐं असां सम्झूं था इहे इंतिहाई रियासती नाजाइज़ी रियासती दहशतगर्दी आहे जेके कंहिं बि सूरत में असां क़बूल न कंदासीं। ऐं शहीदनि जो जेको खून आहे उनजो हिसाब सिंधू देशी आज़ादी में असां